सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में रुख सिंधी दोस्तन साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। जिन भी दोस्तनि अञा सुधो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कनि, वीडियोज़ खे न सिर्फ़ पूरो ॿुधनि पर उन्हनि खे लाइक बि कनि, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कनि, जीअं पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल जेका आहे सा वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। अॼु पाण सिंध जी हिकिड़ी अहम फिगर आहे, अहम शख़्सियत आहे। फ़न जे हवाले सां फ़न जे दुनिया जी अहम शख़्सियत आहे, मशहूर शख़्सियत आहे, उन बाबति ॻाल्हाईंदासीं। उहो आहे फोटो ज़रदारी। पाण हिन चैनल रस्ते पंहिंजनि अदीबनि, फ़नकारनि, लेखकनि, अहम सियासी अॻुवाननि बाबति तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं, जीअं सिंध जी तारीख़ महफ़ूज़ थी सघे, सिंध जे इन्हनि शख़्सियतुनि जो किरदारु, उन्हनि जो कमु नौजवान नसुल ताईं पहुची सघे। त हाणे फोटो ज़रदारी काफ़ी माण्हुनि खां न विसरियो, ख़ासि करे कंहिं सांवलड़े जो ख़्वाबु आहियां, कंहिं सांवलड़े जो ख़्वाबु आहियां। इहो त हिन जो जेको ॻायल जेको गीत आहे या कलाम आहे, उहो त हर नौजवान खे यादि हूंदो, जेको कंहिं सांवलड़े जो ख़्वाबु हूंदो। हुन जा काफ़ी मशहूर ॻायल जेके गीत आहिनि, कलाम आहिनि, गज़ल आहिनि। ऐं पाण जेको फोटो ज़रदारी हूंदो हो, नीम क्लासिकल हल्की फुल्की मौसीक़ीअ में बि नीम क्लासिकल रंग भरण जो माहिर हो। कॾहिं बि हुन धारियूं धुनियूं न ॻाए, पंहिंजूं देसी धुनूं ठाहींदो हो, उन्हनि में रंग भरींदो हो। हुन में ॻाइण जो हिकिड़ो लाजवाब, देसी धुन खे ॻाइण जो हिकिड़ो लाजवाब फ़न हुयो, कारीगरी हुई। कोहियारी, भैरवी, तलंग, कामोड, आसा, पहाड़ी ऐं राणो रागड़ियुनि ते खेसि वॾी महारत हासिल हुई। फोटो ख़ान ज़रदारी महिनत करे थोरे ई अरसे में वॾनि फ़नकारनि में ॻणिजणु लॻो। स्टेज जी मक़बूलियत खां पोइ हू जेको आहे सो 1970 या 71 धारे रेडियो पाकिस्तान ऐं टेलीविज़न ते बि आयो। रेडियो जे माइक्रोफोन ते हिनखे मखदूम मोहम्मद, ज़मा तालबुल मौला जे मार्फत अंसारी साहब ऑडिशन वठी पास कयो ऐं संदसि महिनत रंग लाथो। हिन सभ खां पहिरियां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मशहूर शाइर मुर्तज़ा ॾाॾाई जो कलाम ए पिरी परदेस वारा प्यार जी पारत हुजे, इहो ॾाढो मशहूरु कलाम रहियो। ए पिरी परदेस वारा प्यार जी पारत हुजे, रिकॉर्ड करायो हो। इहो हिकु इंटरव्यू ॾींदे हिन ॿुधायो त मूं सभ खां अवल कलाम तालबुल मौला साहब जो आहे, उहो आहे पंहिंजे दर्दनि जी, पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाण ॾियां। ॾाढो माण्हू हुनखे पसंदि कंदा आहिनि ऐं ॻाईंदा बि आहिनि पंहिंजे लेखे। जॾहिं बि दर्द ऐं सूरनि जो मसइलो थींदो त हू चवंदा न असां कंहिंखे दाण ॾियूं, पंहिंजे दर्दनि जी, पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाण ॾियां। हाणे फोटो ज़रदारी जेको हुयो, उहो शेर मोहम्मद ज़रदारी जो पुटु हो। 1956 धारे ॻोठु आलम ख़ान ज़रदारी सराड़ीअ भरिसां शहदादपुर में पैदा थियो। हाणे ही संदसि जेको घराणो हो ग़रीब हुयो, संदसि तइलीम बि मामूली हुई, नंढपण खां ई खेसि त राग सां दिलचस्पी हुई। मशहूरु फ़नकार मिस्री फ़क़ीर खां हू ॾाढो मुतासिर हुयो। भर पासे जंहिं बि महफ़िल में मिस्री फ़क़ीर ईंदो हो त हू उते वञी उनखे ॿुधंदो हो ऐं उनजे कलामनि ते वरी पाण रियाज़ कंदो हो, ॻाइण जी कोशिशि कंदो हो। इहो ई सबबु जो संदसि गायकी ते मिस्री फ़क़ीर जो वॾो असरु हो ऐं संदसि आवाज़ बि उन सां मिलंदड़ जुलंदड़ हो। हिन राग जी बाक़ाइदा जेका तइलीम ही अब्द अली फ़क़ीर खां वरिती। फोटो ज़रदारी हारमोनियम ते ॻाईंदो हो ऐं सॼी सिंध में खेसि इन हवाले सां हिकिड़ी ख़ासि मक़बूलियत हो। हमेशह नयुनि धुन ते ॻाईंदो हो, कॾहिं का धुन चोरी न कयईं। अहिड़े नमूने सां ही जेको हुयो सो न सिर्फ़ु शाह लतीफ़ जा कलाम ॻायईं, पर मखदूम तालबुल मौला, सैयद मुर्तज़ा ॾाॾाई, पीर एजाज़ अहमद शाह, बुला शाह ऐं ॿियनि जी शाइरी ॻायईं ऐं वॾी हुनखे हुन में मक़बूलियत मिली। रेडियो पाकिस्तान ऐं टेलीविज़न ते केतिरा कलाम रिकॉर्ड थियल अथसि, उहो माना हींअर सहण घुरिजे इहे शयूं। हींअर जदीद जेका डिजिटल दुनिया आहे उन में हिन जे आवाज़ खे महफ़ूज़ करणु घुरिजे। इन खां सवाइ संदसि आवाज़ में रिकॉर्ड थियल समय ऑडियो कैस्टूं मौजूदु आहिनि। हाणे ऑडियो कैस्टूं जो ज़मानो न रहियो, उन्हनि खे महफ़ूज़ करणु घुरिजे।
फोटो ज़रदारी असां खां 16 मार्च 1996 ते हमेशह लाइ विछड़ी वियो। फोटो ज़रदारी अॼु बि असांजे दिलनि में, सिंधी माण्हुनि जे दिलनि में सांढियल आहे। उनजो कलाम, पंहिंजे कलाम जे रस्ते, पंहिंजे फ़न जे रस्ते हू असांजे दिलनि ते अॼु बि राज करे थो। अॼु बि माण्हू हुनजो कलाम जॾहिं ॿुधंदा आहिनि त उन मां हुननि खे उहो ई मज़ो ऐं चस ईंदो। हाणे हिन जा केतिरा कलाम आहिनि, मां सम्झां थो त जेकॾहिं उहो कलामनि जी फ़हिरिस्त तयारु कजे त उन ते कई कलाक लॻी वेंदा। हीउ आम माण्हू हुयो, असांजो आम फ़नकार हुयो, हिन खे यादि करणु असांजे फ़र्ज़नि में शुमारु थिए थो। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।